सिंध ऑनलाइन स्कूल में अवांखे भलीकार। अॼु असां वधीक बायोलॉजी जूं 3 शाखूं पढ़ंदासीं, जेके हूंदियूं मॉर्फोलॉजी, एनाटॉमी, साइटोलॉजी। सभ खां पहिरियों पढ़ूं था असां मॉर्फोलॉजी। मॉर्फोलॉजी 2 लफ़्ज़नि मां वरिती वई आहे, जंहिंखे असां टोड़ियूं था त असांखे मिलनि था 2 लफ़्ज़। हिकु लफ़्ज़ आहे मार्फ जी माना आहे फॉर्म या शेप, ऐं ॿियो लफ़्ज़ आहे लाजी जी माना आहे नॉलेज। त मॉर्फोलॉजी में जेका आउटर स्ट्रक्चर हूंदी आहे कंहिं बि ऑर्गन या ऑर्गेनिज़म जी, उन जे बारे में असां पढ़ंदा आहियूं। मिसाल तौरु पखियुनि जे जिस्म ते खंभ हूंदा आहिनि, मच्छियुनि जे जिस्म ते छिलर हूंदा आहिनि, इंसाननि जे जिस्म ते वार हूंदा आहिनि, गुलनि जो रंग ॻाढ़ो, पीलो ऐं कारो हूंदो आहे। इहे सॼियूं शयूं जेके फॉर्म्स आहिनि, आउटर स्ट्रक्चर आहिनि, इहे स्टडी कंदा आहियूं मॉर्फोलॉजी में। सिंपली अगरि असां चऊं था त मॉर्फोलॉजी छा आहे? मॉर्फोलॉजी इज़ द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विद द आउटर स्ट्रक्चर ऑफ लिविंग थिंग्स। यानी कि ॿाहिरीं बनावट उन्हनि जी कहिड़ी आहे, ॿाहिरां उहे ॾिसण में कीअं था अचनि, ॿाहिरीं शेप उन्हनि जी कहिड़ी आहे। मुख़्तलिफ़ जानदारनि जी मुख़्तलिफ़ शेप थींदी आहे, उन ॿाहिरीं शेप खे असां स्टडी कंदा आहियूं, उहा मॉर्फोलॉजी में कंदा आहियूं। हाणे असां अचूं था बायोलॉजी जी ॿी ब्रांच, जंहिंखे असां एनाटॉमी चवंदा आहियूं। एनाटॉमी बायोलॉजी जी उहा ब्रांच आहे जेका बिल्कुलु अपोज़िट आहे मॉर्फोलॉजी जे। एनाटॉमी 2 लफ़्ज़नि ते मुश्तमिल हूंदो आहे। हिकु आहे एना जी माना हूंदी आहे अप, ॿियो लफ़्ज़ आहे टोम, जंहिंजी माना आहे टो कट। यानी कि कंहिं शइ खे असां कटे करे अंदरां उनखे ॾिसूं था, उन जी बनावट कीअं आहे, त असां उनखे एनाटॉमी में स्टडी कंदा आहियूं। मिसाल तौरु असांजो जिस्म चीरियो वञे ऐं अंदरि ॾिठो वञे त असांजा उज़वा कीअं आहिनि। जीअं दिलि जा खाना 4 थींदा आहिनि, असांजे जिस्म में 2 फिफड़ थींदा आहिनि, असांजो दिमाग़ु हिकु हॾे में रखियलु हूंदो आहे। इहे सॼियूं शयूं असां पढ़ंदा आहियूं एनाटॉमी में। असांजी जेका इंटरनल स्ट्रक्चर आहे, भले उहे प्लांट्स हुजनि, एनिमल्स हुजनि, उन्हनि जी जेका इंटरनल स्ट्रक्चर यानी कि अंदरूनी बनावट असां पढ़ंदासीं एनाटॉमी में। हाणे एनाटॉमी खे कीअं डिफाइन करे सघूं था? इट इज़ द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विद द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ लिविंग थिंग्स। जेके बि लिविंग थिंग्स आहिनि, उहे भले हिकु सेल ते मुश्तमिल हुजनि या वरी मल्टी सेलर हुजनि, त उन्हनि जी जेका इंटरनल स्ट्रक्चर आहे उन्हनि जी स्टडी कंदा आहियूं, उहा असां एनाटॉमी में कंदा आहियूं। हाणे असां अचूं था ॿी ब्रांच ते, जेका आहे साइटोलॉजी। साइटोलॉजी 2 लफ़्ज़नि मां वरितो वियो आहे। हिकु साइटो यानी कि सेल, ऐं ॿियो लॉजी यानी कि स्टडी, यानी कि स्टडी ऑफ द सेल। हाणे हिते सुवाल पैदा थिए थो त सेल छा थींदो आहे? सेल खे असां सिंधी में जीव घरड़ो चवंदा आहियूं। सेल असांजे ज़िंदा रहण जो हिकु वाहिद ज़रियो आहे। असां मुख़्तलिफ़ सेलनि जा ठहियल हूंदा आहियूं। के जानदार हिकु सेल जा ठहियल हूंदा आहिनि, जीअं बैक्टीरिया, पैरामेशम, प्लाज़्मोडियम। इहे हिकु सेल ते मुश्तमिल जानदार हूंदा आहिनि। के जानदार मल्टी सेलुलर थींदा आहिनि, जिन खे असां ॾिसी बि सघंदा आहियूं। मिसाल इंसान, पखी, जीत, जानवर, वण वग़ैरह। इहे सॼा छा आहिनि? इहे मल्टी सेलुलर जानदार थींदा आहिनि, जिन में तमामु घणा सेल मौजूदु हूंदा आहिनि। सेल मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा थींदा आहिनि, जीअं नेफ्रॉन, न्यूरॉन सेल आहे, रेड ब्लड सेल आहे, वाइट ब्लड सेल बि हिकु सेल आहे। अहिड़े तरीक़े सां असांजे जिस्म में मुख़्तलिफ़ क़िस्म जा सेल हूंदा आहिनि। हर हिकु सेल जो पंहिंजो पंहिंजो कमु हूंदो आहे। साइटोलॉजी खे कीअं डिफाइन करे सघूं था? इट इज़ द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विद द स्टडी एंड द स्ट्रक्चर ऑफ द सेल। त अॼु जे लाइ एतिरो ई काफ़ी। इंशाअल्लाह ॿिए लेक्चर में वधीक ब्रांचेस पढ़ंदासीं। एसी ताईं अल्लाह हाफ़िज़।